बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां फ़हीम कुरैशी आवां जे प्रोग्राम ज़रिए ॼाण सां गॾु अॼु पंहिंजे प्रोग्राम में पाण गुफ़्तगू कंदासीं तिमिर जे हवाले सां त तिमिर जा वण केतिरा मुफ़ीद आहिनि, उन्हनि मां असांखे कहिड़ो फ़ाइदो थो थिए, उनखे छो पोखणु घुरिजे। इन सॼी गुफ़्तगू खे अवां गौर सां ॿुधंदा, आख़िर ताईं असां सां गॾु रहंदा। उन हवाले सां अवांखे वठी आहियूं असां केटी बंदर ते। अॼु असां सां मौजूदु आहिनि मोहम्मद ख़ान जमाली साहब, पाण रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहिनि केटी बंदर में। साईं तव्हांखे भलीकार चऊं था असांजे प्रोग्राम में, वॾी ख़ुशी थी अवां सां मुलाक़ात करे। सर ख़ासि करे तिमिर जे हवाले सां तव्हां असांजे दोस्तनि खे कुझु ॿुधायो त हीउ वणु छा आहे ऐं कीअं ग्रोथ करे थो, इन जे लाइ कहिड़ी मुनासिबु जेको मौसम हुजे थी ऐं कहिड़नि महीननि में असां हिनखे पोखे सघूं था या सॼे साल असां हिनखे पोखे सघूं था। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तिमिर जा जेके वण आहिनि इहे बेसिकली डेल्टा एरिया ते थियनि था। डेल्टा एरिया उहा एरिया आहे जिते समुंड जो पाणी ऐं दरिया जो पाणी मिले थो, उन्हनि मेलाप जे करे जेका हिकिड़ी सिल्ट रेत अचे थी, उन जे करे जेके जज़ीरा ठहनि था उन्हनि ते ही तिमिर जा वण थींदा। तिमिर जे वणनि जे जेको ज़ोन चइजे या सिस्टम इकोसिस्टम चइजे उहो इन डेल्टा एरिया में थींदा, ही ओपन सी या उन एरिया में न थींदा। त तिमिर जा जेके असां वटि हिते 4 क़िस्म जेके सिंधी में किरड़ी, मारी, चार ऐं तिमिर चइबो आहे। तिमिर जेको आहे उहो एबिसीनिया खे चइबो आहे। बेसिकली उहा बि हिकिड़ी स्पीशी आहे जेका असां वटि एबेडेंट आहे, इलाही आहे हिते। अच्छा, पूरी दुनिया में तक़रीबन घणियूं हिन जी स्पीशीज़ थियनि थियूं? ही बेसिकली फेबेसाई फैमिली आहे, उन में बिलोंग कनि था, त उन में तक़रीबन डिफरेंट स्पीशीज़ आहिनि। जीअं कोनोकार्पस आहे उहो बि हिकिड़ी इन ई फैमिली मां बिलोंग करे थी। सही सही। त हिन जो डिफरेंट स्पीशीज़ आहिनि जेके असां वटि 4 आहिनि। हिन जे करे पाण पोखी करणु चाहियूं या इनखे वाध करणु चाहियूं त छा पूरी सिंध मुनासिबु आहे या कुझु ख़ासि इलाइक़े जे तव्हां ॿुधायो त डेल्टा में ई इनखे पोखे सघिजे? न, ही सिर्फ़ु डेल्टा एरिया में पोखी सघिजे थो, बाक़ी सिंध एरियाज़ में उते सिलाइन वाटर कोन्हे या मडी लैंड कोन्हे। हिन में दलदली जेका ज़मीन मिटी वारी नरम ज़मीन खपे उहा न आहे। ही सिर्फ़ु डेल्टा एरिया में थी सघे। अच्छा, हीअ जेके तव्हां ॾाढो सुठो असांखे सुबुह खां तव्हां असांखे विज़िट करायो, पंहिंजो सॼो फॉरेस्ट ॾेखारियो, त इन में अव्हां जेके आहिनि से ॿिज नेचुरली फुटनि था या तव्हां इन जा नर्सरी तयारु करे पोइ इनखे पोखाई करियो था? बेसिकली हिननि जो जेको नर्सरियूं असां ठाहींदा आहियूं उन्हनि मां बि प्लांटेशन कंदा आहियूं ऐं हिन जो ॿिज जेको वॾा मैच्योर ट्रीज़ आहिनि उन्हनि मां कढी उन्हनि खे बि प्लांटेशन कंदा आहियूं। पोइ उन्हनि खे असां प्रोटेक्शन ॾींदा आहियूं जंहिंजे ज़रिए उन में नेचुरल रीजनरेशन पाण अची वेंदी आहे। नेचुरली हिननि जी ग्रोथ थींदी आहे पर उहा स्लो हूंदी आहे, हर जाइ ते न थींदी आहे। त असां प्लांटेशन कराईंदा आहियूं ताकी वधि खां वधि उहो एरिया कवर थी वञे। अच्छा, जीअं ॿियनि असांखे वणनि जी या ॿूटनि पोखण जी हिकिड़ी सीज़न हूंदी आहे या ख़ासि महीना हूंदा आहिनि, छा हीउ पूरो साल पोखे सघूं था या हिन जी को ख़ासि महीना हिन सीज़न ते? जी, हिन जा बि कुझु ख़ासि महीना आहिनि। तक़रीबन मई खां वठी सेप्टेम्बर जे दरम्यान 4 स्पीशीज़ आहिनि, उन्हनि खे असां पोखे सघूं था। उन खां बाद असां वटि नर्सरी प्लांट अवेलेबल हूंदा, उन्हनि सां असां प्लांटेशन जी ग्रोथ जे लाइ असांखे जिथे नमकीन या खारे पाणी जी ज़रूरत आहे उन सां गॾोगॾु असांखे मिठे पाणी जी बि ज़रूरत पवे। त हींअर अव्हां ॾिसंदा हूंदव त मिठे पाणी जी आस्ते आस्ते जेका सपोर्ट थींदी वञे, छा उन जो असरु हिन जे नसुल ते पियो आहे या हिन जी वाध वीज ते पियो आहे? जी, मां तव्हांखे स्टार्टिंग में बि ॿुधायो त मैंग्रोव लाइ फ्रेश वाटर जेका दरिया जो पाणी ऐं समुंड जो पाणी लाज़मी आहे। जी जी। त हीअ समुंड जे पाणी में वधीक वाध वेज कंदो आहे, वधीक हिन जी हेल्थ सुठी थींदी आहे। उन जे करे जेतिरो मिठो पाणी वधीक हूंदो ओतिरो ई इकोसिस्टम असांजो हेल्दी हूंदो। सही। जीअं जीअं दरिया में डैम्स वग़ैरह ठहनि पिया, मथे एग्रीकल्चर लैंड्स आबाद करण लाइ पाणी दरिया में घटि छॾियो पियो वञे, त उन जे करे हिते जे स्पीशीज़ में फ़र्क़ु पए थो। हींअर हिते 2 स्पीशीज़ आहिनि जेके सिलाइन वाटर में बि ग्रोथ कनि। 2 स्पीशीज़ असां वटि अहिड़ियूं आहिनि जंहिंजी ग्रोथ स्लो आहे। सही। उहे रिवर मैंग्रोव आहिनि, उन्हनि खे मिठे पाणी जी वधीक ज़रूरत आहे। सही। उहे घटि ग्रोथ कनि थियूं असां वटि। अच्छा, हिते त खारो पाणी आहे, पोइ मिठे पाणी जो अव्हां कहिड़ो इंतज़ाम कयो आहे या नेचुरली हिते अची थो वञे मिठो पाणी? ही डेल्टा एरिया हिते इंतज़ाम नथो थी सघे। जेको दरियाई जेके छोड़ आहिनि उन्हनि मां जॾहिं बारिशूं थींदियूं आहिनि तॾहिं मिठो पाणी ईंदो आहे, त उन टाइमनि में 2 महीना 3 महीना ईंदो आहे। अच्छा, जिन महीननि में कोन थो जो उन महीने जी वात स्लो थी वेंदी हूंदी? उन महीननि जे हिसाब सां न ओवरऑल ॾिसे त थोरी घणी हिननि जी ग्रोथ स्लो थींदी आहे। फ्रेश वाटर ईंदो त उहो वधीक ग्रोथ कंदा, वधीक हेल्पफुल। अच्छा, टेम्परेचर पहिला हिन जी जेको आहे सो ग्रोथ लाइ कहिड़ो मुनासिबु आहे, केतिरो हुजणु खपे टेम्परेचर में हिन जी तव्हां सम्झो वाध बीज बहितर थी सघे?
टेम्परेचर जेको नॉर्मल टेम्परेचर आहे उहो ई हिनखे खपे मतिलबु ईअं न हिनजी सर्दियुनि में ग्रोथ घटि हूंदी आहे टेम्परेचर मिलंदो आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस थींदो उन सां हुनजी वाधवी थींदी। अच्छा, सिंध हुकूमत में हिन में ॾाढी दिलचस्पी वठे पई, त उन हवाले सां तव्हां को ॿुधाईंदो को प्रोजेक्ट वग़ैरह हले पियो हिन जी जेको आहे अफ़साइश जे लाइ? जी, सिंध हुकूमत शुरू खां वठी लास्ट 2 डिकेड्स खां ई जेको इन प्रोजेक्ट में इन्हनि में कमु करे पियो मैंग्रोव प्रोजेक्ट में जी वाद वीज लाइ, उन लाइ सिंध हुकूमत काफ़ी इनखे वधाइण लाइ कोशिशि कई आहे। हींअर 2015 खां पोइ असां वटि हिकिड़ो डेल्टा ब्लू कार्बन जे नाले सां प्रोजेक्ट शुरू थियो जेको कार्बन क्रेडिट्स जे हवाले सां सही त उन में बि सिंध हुकूमत काफ़ी हेल्प करे थी, सिंध गवर्नमेंट ई स्टार्ट ॾाढो। अच्छा साईं, अक्सर इहो ॿुधण में आयो आहे त कार्बन क्रेडिट्स जी ॻाल्हि हले पई, माहौली तब्दीलियुनि जी ॻाल्हि हले पई, तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे इहो ॿुधाईंदो त इहो कार्बन क्रेडिट्स आहिनि छा? अच्छा, बेसिकली कार्बन क्रेडिट्स ईअं न आहे को माण्हू चए थो त हितां जा इहे वण ज़मीनूं माना खजी वेंदियूं पिया, इहे वण हिते ई लॻल हूंदा, इहे शयूं हिते ई, सिर्फ़ु इहे जेतिरो कार्बन जज़ब कनि था उन जो क्रेडिट आहे उहो मार्केट में सेल थी सघे थो, यानी उन मां इहो असांखे फ़ाइदो आहे, वण बि लॻंदा, माहौल बि बहितर थींदो, उनजी इन्वेस्टमेंट बि अच्छा इनखे भला कैलकुलेशन करे सघिजे थो त भई हेतिरा असां जेको आहे कार्बन क्रेडिट्स परचेज़ कया या हेतिरो कार्बन असां ख़तमु कयो, इन जी को अंदाज़ो पाण लॻाए सघूं था? अच्छा, उन लाइ पूरी हिकिड़ी इन्वेंट्री हूंदी आहे फॉरेस्ट्री असांजी जंहिंमें सॼी कैलकुलेशन कई वेंदी आहे, उन सां मालूम थींदो, उन मां थींदो हूंदो त हिकिड़ो वण केतिरो थो पैदा करे, एकड़ में केतिरो थियो, हेक्टर में केतिरो थियो, टोटल करे अलॻि इन्वेंट्री हूंदी आहे, उन सां अंदाज़ो कयो वेंदो। ॾाढो सुठो। त साईं तव्हां जी ॿुधायो पई सवेरे त तव्हां माहौल खे बहितर कनि, छा हिन माहौल खे बहितर करण सां हिन मैंग्रोव मां असां जेका मक़ामी आबादी आहे उनखे बि को फ़ाइदो थिए थो? जी बिल्कुलु, हिकिड़ो त जेको अॼुकल्ह मौसमियाती तब्दीली आहे उन हवाले सां अगरि ॾिसिजे त सभिनी खां सुठो हली वई आहे वण लॻाइणु, उहो सस्तो बि आहे। सही, जेके ॿियूं टेक्नोलॉजीज़ आहिनि उहे ॾाढियूं महांगियूं ऐं सस्टेनेबल न आहिनि, पाइदारी न आहे उन्हनि में, उन्हनि हवाले सां जेतिरो वण लॻंदो हुतां जो माहौल बहितर थींदो। ऐं ॿियो गॾोगॾु इन वण लॻाइण जे करे हितां जी जेका लोकल आबादी आहे, जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे बि फ़ाइदो आहे। हिते असां जेको बि प्लांटेशन वग़ैरह कंदा आहियूं उन में स्टार्टिंग खां वठी एंड ताईं, शुरूआति खां वठी एंड ताईं जेके बि शयूं आहिनि उन्हनि सभिनी में हितां जा लोकल ई माण्हू असां इन्वॉल्व कंदा आहियूं, उन्हनि खे ई माना असां हिते हायर कंदा आहियूं, उन्हनि सां ई असां सॼो सिस्टम कराईंदा आहियूं, प्लांटेशन थी वञे, सीड जेका हिते बीज जी कलेक्शन आहे उन खां वठी सभु शइ ते लोकल आबादी हूंदी आहे। ऐं या हिते असांजी प्लांटेशन थींदी आहे त माण्हू हूंदा आहिनि, पोइ हितां ख़रीदारी वग़ैरह सभु लोकल ई थींदी आहे, जंहिंजे ज़रिए हिकिड़ी इकोनॉमी जनरेट थींदी आहे हिते जे माण्हुनि ते। ऐं उहो लॻण खां पोइ वरी हुनजी जेका देखभाल आहे, संभाल आहे, उहे बि हितां जा लोकल माण्हू ई कंदा। अहिड़े तरीक़े सां हिननि खे रोज़गार मिले पियो, फ़ाइदो थिए पियो। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं असांजो सीज़न हूंदो आहे प्लांटेशन जो, जून जुलाई में जॾहिं मच्छी ते बैन हूंदी आहे, जॾहिं हुनजी अफ़साइश जो सीज़न हूंदो आहे, उन सीज़न में पहिरें ई रोज़गार माना माइगिर बेरोज़गार थी वेंदा, पर हाणे उहे सभु असां वटि ईंदा आहिनि, असां सां गॾु कमु कंदा आहिनि, छो जो उहो हिननि खे सूटेबल जॻह आहे, हिते ई मच्छी पकड़ींदा, हिननि ई जॻहनि ते, हिननि ई क्रीकनि ते कमु बि उते उन्हनि खे मिले थो, त हू हिकिड़ो पाण खे सिक्योर महसूसु कंदा आहिनि। त उन जे करे जून जुलाई में अॻे हाणे इहे असां वटि रोज़गार कंदा आहिनि, बेरोज़गार न वेंदा आहिनि, जंहिंजे करे जेका मच्छी ते लोड हुयो, मच्छी जी क़िस्मूं ख़तमु थियनि पियूं, घटिजनि पियूं, मच्छी पकड़ण सां जेका शइ घटिजे पई या उन्हनि जो बच्चा ज़ाया थियनि पिया अंडा, त उहो बि हाणे काफ़ी बहितर थी वेंदो। ऐं जॾहिं हिते साहेली इलाइक़ो आहे, हिते ख़ासि करे सारियुनि जो सीज़न हूंदो आहे त उन टाइम में ई आबादी थींदी आहे, पर जॾहिं सारियुनि जो सीज़न न हूंदो आहे त हिते हिन जो ॿिजो बि माना ईअं ई गप में ई माना लॻंदो आहे, त उहे बि जेके हारी असां वटि आहिनि ॿाहिरि, उहे बि अचनि था, उहे बि हिते प्लांटेशन असांखां कंदा, ठटे सिजावल बदीन ज़िले जा हिते। अच्छा साईं, हिन में तव्हां चओ पिया त मक़ामी आबादी जेका आहे उहा हिसो वठे थी, उन्हनि जी कम्यूनिटी ठहियल आहिनि, उन्हनि खे रोज़गार मिले थो, ऐं अव्हां जेका परचेज़िंग वग़ैरह कयो था उन में बि उन्हनि खे शामिलु करियो था। इहे उहे ॾींहं हुजनि था जंहिंमें मच्छीअ जो कारोबार बंदि हुजे थो, त उहे माण्हू बजाए वांदे वेहण जे ऐं रोज़गार न हुजण जे करे हींअर असांखे जॾहिं हिननि वणनि जी अफ़ज़ाइश करियूं पिया त उन्हनि खे रोज़गार मिले पियो। हाणे हिन मैंग्रोव जे सां या तेमर जे वणनि लॻाइण सां हिकिड़ो त माहौल में बहितरी अचे पई, ॿियो मक़ामी आबादीअ खे जेको आहे सो रोज़गार मिले पियो। अच्छा, इन तव्हां जेका मक़ामी आबादी आहे उन में औरतूं बि हूंदियूं, असांजी भेनरूं बि हूंदियूं, त रुॻो मर्द हिसो वठनि था या औरत बि हिसो वठे थी? बिल्कुलु, असांजूं जेके भेनरूं आहिनि उहे बि हिसो वठनि थियूं,
बिज पटण खां वठी लॻाइण में या जेके असांजे तिमर जूं नर्सरियूं आहिनि उन्हनि ते उन्हनि जी देखभाल करणु उन्हनि जो संभाल करणु उनखे सॼो ठाहिणु उन्हनि में औरतूं हूंदियूं आहिनि असां सां। अच्छा, इन्हनि जेका औरतूं या मर्द अव्हां सां कमु कनि था उन्हनि खे कमु करण खां पहिरीं अव्हां का सिखिया ॾियो था या कुझु नंढो कोर्स करायो था त हिन रीति लॻाइजे, केतिरो फ़ासिलो रखिजे, केतिरो ॿिज इस्तेमालु कजे? जी उन्हनि खे हर साल असां सिखिया ॾींदा आहियूं। जेके नवां दोस्त हर साल असां सां वधनि पिया अचनि पिया ऐं उन्हनि खे सिखिया ॾींदा आहियूं। वण कीअं आहे, बिज कहिड़ो आहे, जेको पकल आहे उहो कढिबो, कचो बिज न आहे कढणो, हुनजी स्पेसिंग जेका आहे केतिरे फ़ासिले ते वण लॻाइणो आहे, कहिड़े तरीक़े सां लॻाइणो आहे, कहिड़े टाइम में लॻाइणो आहे, उहो सॼी उन्हनि खे असां सिखिया ॾींदा आहियूं। इहा त तव्हां थी हितां जी मक़ाम। अच्छा, ॿियनि के इलाइक़नि जा माण्हू अचनि अव्हां सां राब्तो कनि त उन्हनि खे अगरि सिखिया खपे उहे अव्हां जे कम में शामिलु थियणु चाहिनि त उहे थी सघनि था? ॿियनि इलाइक़नि जा अगरि शामिलु थियणु चाहिनि त असां उन्हनि खे करे सघूं था, पर हिते जो माहौल अहिड़ो आहे जो हिते जो लोकली माण्हू हुते रही सघे थो। खारो पाणी आहे। अच्छा, माना ईअं त अगरि जेकॾहिं हुनखे पाण ट्रेनिंग ॾियूं त उहो वरी ॿिए हंधि कमु करे कोन सघे, छाकाणि त हीउ कमु थींदो ई साहिली पटी, थींदो ई कमु साहिली पटी। ॿिए इलाइक़े में हितां सिखिया वठी उते उहे वण नथा लॻी सघनि। हे सिर्फ़ु अंदरि ई थींदा जिते डेल्टा एरिया जिते समुंड ऐं पाणी ईंदो आहे। बिल्कुलु, ॾाढो। अच्छा, हिन जे मिसाल तौरु हाणे पाण खे सम्झ में अची वई त भई माहौल खे बहितर कयोसीं, मक़ामी जेका आबादी उनजे लाइ रोज़गार मुहैया थी वियो त हीअ उन सां अवां सां भला हिकु समुंड जेका खाद थींदी पई अचे ज़मीन खे उनखे बि रोके थो। ऑक्सीजन जेका आहे वधीक प्रोड्यूस करे थो ॿियनि वणनि जे हिसाब में। त झंगली जीव ते बि हिनजो असरु पियो हूंदो, उहो केतिरो असरु पवे थो? बिल्कुलु, जॾहिं असां झंगली जीव ते ईअं हूंदी आहे जॾहिं असां उते वण लॻाईंदासीं उहो सॼो वण तयारु थी उते हिकिड़ो सुठो बेलो ठही वेंदो त झंगली जीवत लाइ उहो हिकिड़ी सेफ जॻह हूंदी त उहो पाण हुन में अची वेंदा। हाणे हीअ तव्हां एरिया ॾिसो था, हीअ सेफ जॻह आहे हुननि लाइ, त हिते झंगली जीवत हाणे वधे पई। अच्छा, हीअ जेको पंहिंजो एरिया आहे इहो केतिरे एरिया ते हूंदो, केतिरा हेक्टरनि ते जेको पंहिंजो कमु थियल आहे? तक़रीबन 2.5 लख हेक्टरनि ते असांजो हिते तिमर जा बेला आहिनि। अच्छा, उन्हनि में तव्हां सम्झो पिया त ॾींहं ब ॾींहं जेका आहे वाधारो ईंदो? अञा केसि ताईं तव्हां खणी वञणु चाहियो था हिनखे? असांजो इनशाला कोशिशि आहे जेको इंडिया बॉर्डर ताईं जेको असांजी साहिली पट्टी आहे सॼे खे असां वणनि सां महफ़ूज़ करे रहियूं। हीअ कुदरत जी पहिरीं दीवार आहे। सही, कॾहिं बि को वॾो तूफ़ान आयो का अहिड़ी शइ ईंदी त सभिनी खां पहिरें हिन सां अची टकराईंदो त पोइ उनजी जेका ताक़त हूंदी उहा घटिजी वेंदी ऐं ज़मीनी जेका कटाव थिए थी असांजी जेका बदीन ठटे ज़िले में सुजावल में उहा बि घटि बि हिन सां कई त हीअ जेके माहौल खे बहितर कनि पिया। ख़ासि हिन जो कमु जेको आहे सो माहौल खे बहितर करणु आहे। ख़ासि करे हीअ जेका असांजो ग्लोबल वार्मिंग थी रही आहे सॼी दुनिया में जेका असां तब्दीली अची पई उन में हिन वण जो जेको आहे सो अहम किरदारु थी सघे थो त वक़्तु हले अञा अॻियां रिसर्च से हिन जा नवां फ्वाइदा बि असांखे अचनि, छाकाणि त कुदरत पंहिंजो हिकिड़ो तवाज़ुन रखियो आहे ऐं इकोसिस्टम आहे जेके कुदरती माहौल खे बैलेंस कनि था। त हिननि में फ्रूट बि थिए थो, मुख़्तलिफ़ क़िस्म जो फ्रूट, छा उहो असांजे मक़ामी आबादी या जानवरनि जे खाइण जे लाइ कमु अचे थो या उन में को ज़हरीलो मादो हुजे थो जंहिंजे करे उहो नथा खाइनि? हिननि जो जेको फ्रूट सीज़न जेको सीड्स ईंदो आहे उनखे जानवर खाईंदा आहिनि। मेंह थी वई, बकरी थी वई, इहे उन्हनि खे खाईंदा आहिनि। अच्छा, आम माण्हू एविसीनिया जो जेको सीड हूंदो हुनखे माण्हू न खाए। अच्छा, जेकॾहिं हिननि जा जेके पता सुकी वग़ैरह वञनि था उन मां जेकॾहिं भाण तरफ़ अचिजे त इन में इस्तेमालु करे सघिजे थो या उहे हिते सड़ी ॻरी हिते ई दफ़न थी वञे? उहो सड़ी ॻरी हिते ई थियनि था त उन जे करे हिन जो जेको सॉइल आहे उहो वधीक फर्टाइल थींदो पियो वञे। अच्छा साईं, अक्सर ईअं थींदो आहे त कुझु वण जेके आहिनि पंहिंजे पहाड़ुनि मां जेके आहिनि नंढा नंढा सकर्स पैदा कंदा, ख़ासि करे जीअं असां वटि बनाना या खजीर, ईअं हिननि जा बचा निकिरनि था साइडुनि खां या हिन खे सीड सां लॻाइणो पवे थो? न, हिन जा ईअं रूट मां न निकिरंदा आहिनि, हिन जो सीड उते ई किरे थो त उन मां नेचुरल रीजनरेशन थियनि था। ऐं बाक़ी ॿियनि हंधनि ते अवां हीअ जॾहिं असां आयासीं त तमामु हीअ स्ट्रेट लाइन में ख़ूबसूरत सिधाई असां लॻल हुआ, हिन मां अंदाज़ो थियो पिए त नेचुरली कोन इन नर्सरीअ में अवां लॻाया आहिनि। त हिन खे तव्हां पहिरीं नर्सरी तयारु कंदा हूंदो या डायरेक्ट सीडलिंग बि कंदा आहियूं? डायरेक्ट हिन जो सीड हूंदो उहो डायरेक्ट बि लॻाईंदा आहियूं ऐं जॾहिं सीज़न न हूंदो आहे सीड जो त पोइ वरी नर्सरी मां बि लॻाईंदा। नर्सरी मां लॻाईंदा तक़रीबन हर साल इन जेका आहे एरिया खे अवां वधाईंदा पिया अचो। असांजे पाड़ेसरी मुल्कनि में बि कमु थिए पियो, ॿियनि मुल्कनि तव्हां छा था सम्झो असां इन दुनिया में मुंहिंजे भेट में हींअर कहिड़े नंबर ते हूंदासीं? असांजी जेका डेल्टा हींअर 7 नंबर ते आहे। सही, जी जी, डेल्टा में असां पोखीअ जे हवाले सां। जी जी।
अञा असां आलूदगीअ जे हिसाब सां असां दुनिया में 5 नंबर ते आहियूं। बिल्कुल। त जेकॾहिं असां जा वण वधी न वञनि, सिर्फ़ आलूदगी जे हवाले सां जेके ख़तरात आहिनि उन में बि चौथे नंबर ते 5 नंबर ते थी आहे। त जेके मौसमी तब्दीली सां जेके ख़तरात जेके नुक़सानात थींदा उन में बि असां सभिनी खां हेठे नंबर थी सघे थो। ॾिसो या थी सघे थो न, पर असांखे यकीन आहे त जेकॾहिं हीअ वण वॾा थी वेंदा त काफ़ी असां टेम्परेचर खे कंट्रोल करे वेंदासीं। ऐं इहे जेको चौथे नंबर या 5 नंबर ताईं उन मां असां जेके अवां जे हिन बारे में छा रायो आहे? हर जाइ जो हर इलाइक़े जो वण जी पंहिंजी अहमियत आहे। हीअ जेके साहिली असांजा ॿेला आहिनि हिन जी पंहिंजी अहमियत आहे। जेके असांजा दरियाई ॿेला आहिनि उन्हनि जी पंहिंजी अहमियत आहे। जिते बि वण लॻंदो ॿेला वधंदा त असांजो माहौल सॼो बहितर थी वेंदो। जीअं हिननि में मक़ामी माण्हुनि खे असां रोज़गार इहो फ़ाइदो उन सां गॾोगॾु हिन वण लॻण सां मच्छी में खेखड़े जी आबादी में हिननि जी अफ़ज़ाइश में फ़र्क़ु पियो आहे, जंहिंसां बि उन्हनि जो रोज़गार वधियो आहे। उन्हनि सां बि लोकल जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे फ़ाइदो पए थो। अच्छा, जेकॾहिं पाण ॾिसूं त छा हिते भला झंगली जीवत में या मच्छियुनि जे अफ़ज़ाइश में या झींगा आहिनि या ख़ासि करे घुमियूं या केकड़ा या क्रेप्स जेके थियनि था उन्हनि जी छा आबादी वधी आहे हिन सां? जी जी बिल्कुलु। वण लॻण सां उन्हनि जी आबादी वधी आहे, छो जो इन्हनि खे उहो ब्रीडिंग हैचरी प्रोवाइड कनि था जंहिंजे करे उन्हनि जी अफ़ज़ाइश वधे पई। अच्छा, इहा जेका मच्छी जी पाण ॻाल्हि कयूं क्रेप्स, इन जी अफ़ज़ाइश बिल्कुलु मौसम हूंदी जीअं ॿियनि जी ब्रीडिंग सीज़न हूंदी आहे, त हीअ जॾहिं अफ़ज़ाइश कनि था त छा इहे आलमी मार्केट में सेल थियनि था या हिते मक़ामी इस्तेमाल जे तौरु इस्तेमालु थी था वञनि? न, हितां ही माहीगीर ॿाहिरि जेके आहिनि उहो खणी सेल कंदा आहिनि। जेके ॿाहिरि बि वेंदा आहिनि, क्रेप्स थी वियो, जेली फिश थी आहे, इहे ॿाहिरि बि वेंदा आहिनि, ॿाहिरि वञनि था। उन सां इन सां बि असांजी इकनॉमी जेका आहे वधंदी, आम माण्हूअ खे रोज़गार मिलंदो। बिल्कुलु। अच्छा, हितां जेके इन खां सवाइ जेके ॿियूं असांजी मच्छियुनि जा ख़ासि अहिड़ा क़िस्म हूंदा जेके हींअर नायाबु हूंदा, त उहे बि हिन सां शायदि वधिया हूंदा, शायदि न, पर बिल्कुलु यकीनन बिल्कुलु उन्हनि जो मच्छियुनि जा क़िस्म सभु वधिया हूंदा, नवां पखी आया हूंदा। ॿाहिरनि मुल्कनि मां ऐं ॿियनि इलाइक़नि मां पखी ईंदा हूंदा हिन ते? जी जी, जेके सर्दी जे मौसम में जेके साइब्रियन बर्ड्स आहिनि उहे हिते अचनि था, उहो काफ़ी तइदाद में तव्हां उन सीज़न में ईंदो तव्हांखे मिलंदा हिते। इन सां माना नेचुरल या इको सिस्टम खे पाण वधाए रहिया आहियूं। हिकिड़ो असां सिस्टम जेको आहे डेवलप कयूं था उहो आहिस्ता आहिस्ता पाण मैच्योर थी ऐं उहो सॼो हिकिड़ो कंप्लीट इको सिस्टम ठाहींदो त जंहिंखो अट्रैक्ट कंदो जेके बि असांजा बर्ड्स आहिनि, ॿियूं वाइल्ड लाइफ स्पीशीज़ आहिनि, उन्हनि खे प्रोटेक्शन थींदी वेंदी त ईंदा। महिरबानी साईं तव्हांजी। दोस्तो, तव्हां असांजी जी गुफ़्तगू ॿुधी त हीअ जेके तुमर जा ॿेला आहिनि इन सां इहो असांजे माहौल खे बहितर कनि था। माहौल सां गॾु असांजी झंगली जीवत आहे, आम माण्हूअ जो जेको रोज़गारु आहे, मक़ामी आबादी आहे, उनजो रोज़गारु वधे पियो। असांजो जेको समुंड जो पाणी जेको जीअं वधंदो पियो आहे उन सां जेका ज़मीनी खाद थी पए उनखे रोकियो पिए। उन सां गॾु असांजे माण्हूअ जो मेन असांजो सबबु इहो हो त असांजे माहौल खे बहितर थिए, गर्मीअ जो घटि थिए, ख़ासि जेको कार्बन जो प्रॉब्लम आहे या आलूदगीअ जो मसइलो आहे उनखे तमामु असां पाण सां कंट्रोल करे सघूं था। ॿियनि वणनि जे मुक़ाबले में हीउ जेको आहे सो कार्बन डाइऑक्साइड गैस वधीक खणे थो ऐं ऑक्सीजन जेका आहे डबल पैदा करे थो। असांजो वण लॻाइण जो इहो ई सबबु हूंदो आहे त असांजे माहौल मां जेका कार्बन डाइऑक्साइड आहे उहा ख़तमु थिए ऐं ऑक्सीजन जो जेको आहे सो वाधारो थिए। त साईं, इन ते तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे सुठो टाइम ॾिनो ऐं इन ते असांजे आबादगारनि खे या ॿुधंदड़नि खे तव्हां को सुठो मैसेज ॾियणु चाहियो त हू इन मां कीअं फ़ाइदो हासिलु कनि या इनखे कीअं इन में गॾिजी कंट्रीब्यूशन कनि? मैसेज जे हवाले सां इहो आहे त अॼुकल्ह जे दौर में ॾिसो पिया जेके मौसमी तब्दीली थिए पई, न सिर्फ़ु असांजो उहो माहौल ख़राबु थो थिए त उहो आबादगारनि खां वठी सभिनी खे उहो मुतासिर शइ करे थी। जेके असांजा फसल थींदा उन्हनि में जेके पहिरें प्रोटेक्शन थींदी उहा ओतिरी नथी थिए। त उन हवाले सां मां इहो चवंदुमि त पंहिंजे माहौल खे बहितर कयूं, वधि खां वधि वण लॻायूं, जेको न सिर्फ़ु असांजे माहौल खे बहितर कंदो, असांजी जेका इकोनॉमी आहे, जेको प्रोडक्शन आहे एग्रीकल्चर खां वठी जेके बि शयूं आहिनि उहे सभु उन सां ई बहितर थींदो। ॾाढी महिरबानी साईं तव्हांजी। दोस्तो, ईअं त प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी नए प्रोग्राम सां गॾु नए मौज़ू सां असां गुफ़्तगू कंदासीं। साथ सलामत रहे।